सब खां पहिरियां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कराची में पाण खे हसास इदारे जो कर्नल ज़ाहिर कंदड़ जवाबदार ऐं पुलिस वर्दी पहिरियल 4 गनमैन गिरफ़्तार किया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार में अब्दुल लतीफ़ जीलानी, उसामा, रिज़वान, मोहम्मद आबिद ऐं अब्दुल्ला शामिल आहिनि। जवाबदारनि खे खारा दर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची में पाण खे हसास इदारे जो कर्नल ज़ाहिर कंदड़ जवाबदार ऐं पुलिस वर्दी पहिरियल 4 गनमैन गिरफ़्तार जवाबदारनि में अब्दुल लतीफ़ जीलानी, उसामा, रिज़वान, मोहम्मद आबिद ऐं अब्दुल्ला शामिल आहिनि। जवाबदारनि खे खारा दर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। कराची में पाण खे हसास इदारे जो कर्नल ज़ाहिर कंदड़ जवाबदार ऐं पुलिस वर्दी पहिरियल 4 गनमैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार में अब्दुल लतीफ़ जीलानी, उसामा, रिज़वान, मोहम्मद आबिद ऐं अब्दुल्ला शामिल आहिनि। जवाबदारनि खे खारा दर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP सिटी जो इहो चवणु आहे। जवाबदारनि वटां हथियार ऐं गाॾी बि हथु कई वई आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची में पाण खे हसास इदारे जो कर्नल ज़ाहिर कंदड़ जवाबदार ऐं पुलिस वर्दी पहिरियल 4 गनमैन गिरफ़्तार किया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि में अब्दुल लतीफ़ जीलानी, उसामा, रिज़वान, मोहम्मद आबिद ऐं अब्दुल्ला शामिल आहिनि। जवाबदारनि खे खारा दर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर इसाक सरकी। जी इसाक, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, ॾिसो डिस्ट्रिक्ट सिटी पुलिस आहे जंहिं वरी कार्रवाई कई आहे। हसास इदारनि जे जेको आहे जाली एहलकारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंमें जाली एहलकारनि में कर्नल समेत जेको आहे पुलिस एहलकार बि मौजूदु आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 4 जेके SMG हथियार आहिनि उहे बि हथु कया आहिनि। जॾहिं त जवाबदार हिकिड़ी क़ीमती गाॾी में जेको आहे खारादर वारे इलाइक़े मां क्रॉस करे वियो आहे, त जिथे स्नैप चेकिंग हले पई पुलिस जी, उते ई पुलिस कार्रवाई कई आहे। जॾहिं त हिकिड़ी क़ीमती गाॾी बि हथु कई, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां पुलिस यूनिफॉर्म ऐं हथियार बि हथु कया आहिनि। जॾहिं त जवाबदारनि जे ख़िलाफ़ खारादर में केस बि दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त गिरफ़्तार जाली अफ़सर में जेको आहे जाली ऑफिसर आहिनि, जॾहिं त जवाबदारनि जे ख़िलाफ़ जेको आहे केतिरियूं शिकायतूं बि मौसूल थियूं, इहो पुलिस जो चवणु आहे। जॾहिं त जवाबदार जेको आहे मच्छी मार्केट में जेको आहे अफ़सर थी करे उते 2 दुकान वारनि खे सील बि कयो हुयो, ऐं जाली ऑफिसरनि जेको आहे KMC जे जेको आहे मुतहिद ऑफिसरनि खे जेको आहे ब्लैकमेल बि कंदा हुया, ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे जांच बि अमल में शुरू कई वई आहे। जॾहिं त जवाबदारनि खां वकील जेके इंतिशाफ़ आहिनि उहे थी सघनि था, इहो SSP शब्बीर सेठार जो चवणु आहे। जॾहिं त अॼु इहा पुलिस कार्रवाई स्नैप चेकिंग जे दौरान कई आहे, जंहिंमें जाली कर्नल समेत जेके जाली पुलिस एहलकार उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, ऐं जवाबदारनि खे सुभाणे रिमांड जे लाइ अदालत में बि पेश कयो वेंदो। जी इसाक सरकी, तव्हां असांखे अपडेट ॾियारियो, तव्हांजी वॾी महिरबानी।